सॼे मुल्क समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बि बचाव वारो ॾिहाड़ो निहायत जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो ऐं रैलियूं कढी तक़रीबूं कोठाए शहीदनि खे ख़राज अक़ीदत पेश कई वई। खैरपुर में ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन मुहिब वतन ऑर्गेनाइज़ेशन पाकिस्तान पारां शानदार रैली कढी वई। रैली में ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन मुहिब वतन ऑर्गेनाइज़ेशन सूबे सिंध जे सीनियर नायब सदर मुज़फ़र हुसैन अब्बासी, मुमताज़ हुसैन लाशारी बिन शिरकत कई। कोट गुलाम मोहम्मद में 6 सितंबर योम दिफ़ा जे हवाले सां नेशनल प्रेस क्लब आॾो सिमन्स फाउंडेशन पाकिस्तान जे अॻवाननि ऐं कारकुननि पारां रैली कढी वई। इन मौक़े ते पाकिस्तान ज़िंदाबाद ऐं पाक फ़ौज ज़िंदाबाद जा ज़ोरदार नारा पिणु हंया विया। रेती शहर में सोशल वर्कर गौसबख्श जत मामूर रजब चाचड़ अशफाक चुंबरी जी अॻवानी में पाकिस्तान चौक ते रैली कढी वई ऐं शहीद अजमल चाचड़, शहीद अकबर चाचड़ ऐं ॿियनि शहीद जवाननि जूं तस्वीरूं लॻाए गुलनि जा हार पाराए दुआ घुरी वई। इन मौक़े ते अॻवाननि जो चवणो हो त असांखे पंहिंजे जवाननि ते फ़ख्रु आहे जिन पंहिंजी जान कुर्बान करे पंहिंजे वतन जो दिफ़ा कयो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।